अस्सलाम वालेकुम। हिन लेक्चर में ॾिसंदासीं त फ्रैक्शन जो जोड़ कीअं कबो आहे। जेकॾहिं असांखे ॿ फ्रैक्शन मिलियल आहिनि, जीअं हिन एग्ज़ाम्पल में हे ॿ फ्रैक्शन असां वटि आहिनि। जीअं हिन एग्ज़ाम्पल में असां वटि हे ॿ फ्रैक्शन आहिनि, त फ्रैक्शन जो जोड़ कीअं कबो आहे, अचो त ॾिसूं। हाणे अहिड़ा फ्रैक्शन्स जेके लाइक हुजनि, मतिलबु जंहिंजो डिनोमिनेटर सेम हुजे। जीअं हिते बि 3 आहे, हिते बि 3 आहे, माना हिन जे डिनोमिनेटर में बि 3 आहे, हिन जे डिनोमिनेटर में बि 3 आहे। त हिन जो ॾाढो आसान आहे। कीअं कंदासीं? आंसर में डिनोमिनेटर में 3 साॻियो ई ईंदो, ऐं जेके असां वटि अंश आहिनि, हे ऐं हे पार्ट पाण में एड कंदासीं। त 2 + 5 घणो थींदो आहे? 2 + 5 2 + 5 7 7 / 3। ठीकु आहे। जेकॾहिं लाइक फ्रैक्शन आहिनि त छा कंदासीं? 3 साॻियो ई डिनोमिनेटर में रखंदासीं हिकु दफ़ो, ऐं जेके अंश आहिनि सिंपली इन्हनि खे असां पाण में एड कंदासीं बसि। सही आहे। त हे असां वटि जवाबु अची वियो 7/3। पर अहिड़ा फ्रैक्शन जिन में डिनोमिनेटर कॉमन न हुजनि, माना हिन एग्ज़ाम्पल में ॾिसो, जीअं हिन में 4 आहे ऐं हिन में 3 आहे, त ॿई कॉमन न आहिनि। त हिन जो प्रोसेस छा थींदो? छा कंदासीं? फर्स्ट ऑफ ऑल जेके डिनोमिनेटर आहिनि इन्हनि खे पाण में मल्टीप्लाई कंदासीं। त 4 टकी असां वटि अची वेंदो 12। सही आहे। 12 अची वियो। विच में प्लस जी साइन ॾींदासीं। हाणे ॾिसूं त हिते छा रखंदासीं। हाणे सिंपली हिते 5 खणी न रखंदासीं। छा कंदासीं? ॾिसो, हिन जे साम्हूं जो डिनोमिनेटर कहिड़ो आहे? हिन जे साम्हूं वारो डिनोमिनेटर आहे 3, त 5 खे 3 सां मल्टीप्लाई कंदासीं। 5 खे 3 सां मल्टीप्लाई कंदासीं त जवाबु छा ईंदो? 5 टकी 15। 15, हीअ प्लस वारी साइन हिते ई रखीसीं। हाणे ॾिसो, 8 जो साम्हूं वारो डिनोमिनेटर कहिड़ो आहे? हेठां वारो न, साम्हूं वारो ॾिसणो आहे। हे 4 आहे, त 8 चौंक 32। सही आहे। त हे असां वटि जवाबु अची वियो। 15 ऐं 32 घणो थींदो आहे? 47। त 47 / 12। हे असां वटि जवाबु अची वियो।